नाज़रीन, अवामी नींद में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ अथुंगो में हर साल जीअं हिन साल भी साद पुरशनाराम जिन जे 113वीं वरसी वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई है। इन मौक़े ते मंदिर के खूबसूरत लाइटनि ऐं गुलनि सां कुंवार वांगुरु सिंगारियो वियो है। वरसी जे मौक़े ते पाकिस्तान जे कुंड कुर्छ मां साद पुरशनाराम जे चाहींदड़नि शिरकत कई है। वरसी जी शुरुआत साद पुरशनाराम जी मज़हबी रस्मात सां कई वई है। इन मौक़े ते अंकल दौलत राम, बाबू रमेश कुमार, राम बसरमल, नंदलाल लधाणी ऐं ॿियनि पारां चयो है त साईं पुरशनाराम 12 साल बबर ते वेही इबादत कई है। इन जा अणगणत करिश्मान जंहिंखे असीं बयान नथा करे सघूं। इन्हनि जे करे साईं पुरशनाराम जा चाहींदड़ लखनि जी तादाद में आहिनि जेके साईं पुरशनाराम सां मोहबत कंदा आहिनि। असांखे बि खपे त असां बि साईं पुरशनाराम जी ॾसियल राह ते हलूं ऐं मज़हबी इबादत करे पंहिंजी आख़िरत सवारियूं। वरसी जे मौक़े ते यात्रियुनि मज़हबी इबादत करे दिली सुकून हासिल कयो है। जॾहिं त भगत पवन हंसराज, भगत राजा ऐं भगत वरदान आयल यात्रियुनि खे साईं पुरशनाराम जी महिमा ॻाए आयल यात्रियुनि खे झुमाए छॾियो। इन मौक़े ते पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।